देखा पे यहाँ जो ये का या गाल ना टाइम पहुँचे अच्छी हो के जाल के दियो भाई ये बात जाल बनाए तो मेरा मूसा को बनाए जाल से तो कोई यार हो जा रही मीर पे बनाए थे मीर इंद्रा को बनाए माँ इंदस मोटी इंदस तमाम जल्द मोटी इंदस बावल पंजी कपड़ फोटो तैयार करे चलिया है बाकी ओके मां कपन करे उत्तर में खराई दो अचो कानवानी दिलशाद बड़ा माहौल चाहे जो माहौल है शूटिंग जे रहे हैं आजम साहब चाय जो मज़ो आहे ना अल्लाह यार जुकाम आ समझ में मूसा चाय जो मज़ो आहे ना गर्मी साणो करे वेठो आहे बाक़ी हाणे चांहि सुठी आहे नादरीन त गर्मी कमाल जी आहे अॼु सॼो ॾींहुं टाक ते मूसा जेको आहे अॼु त सॼी गर्मीअ में तव्हां सीन कया आहिनि ऐं सलाम आहे तव्हांखे हक़ीक़त ॿिनि हथनि जो ऐं बुर्दी साहब खे भई ॾिसो छा शरा ऐं मज़ो अचे थो गर्मीअ में कमु करण में मज़ो अचे थो जेको ड्रामो आहे या ही जेको असां किरदारु कयूं पिया या ही जेको असांजो जुनून आहे हिन फ़न सां हिन किरदार सां असांखे इश्क़ आहे ऐं हिन इश्क़ में रिस्क खणणो पवंदो महिरबानी मूसा साहब आजम साहब अॼु तव्हां ॾिठो सीन कमाल जो हो पर गर्मी में शल हो अॼु सॼो ॾींहुं गर्मी में सीन कया अथव माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त ऐं गर्मी जो ऐं सियारे में तो फ़र्क़ु त आहे बराबरि सलाम आहे तव्हांखे वॾी ज़ालिम शख़्स ताईं असां विसारण जे चक्कर में बार बार असांखे यादि थो ॾियारे गर्मी खे विसारण जे चक्कर में हा गर्मी केॾा विसरंदी अञा त गर्मी सजावल खान जी एंट्री अञा हथ त न सिज लही वेंदो सीन करे वठो उस्ताद फैसल गर्मी में शिल डायरेक्टर चौधरी असगर तहीम हाँ जैसे सिचुएशन पे गर्मी में शिल कटिंग में तो खबर न पवंदी ठीक है पर आखिर में तो पवंदी न जॾहिं वञे थो ये वेड़ी जो तो बस हींअर खणंदो ईअं फोन रखंदो बस हिकिड़ो शॉट वठी वठंदो पूरो कयो गोरी मेकअप मैन ये दोस्त सजावल जा हाणे आहे सीन जी तैयारी लगी पई आहे शादी करे कुंवारो मरंदे